जेकॾहिं असां मुराद जो लिहाज़ रखंदा आयासीं न त हू सोडल खे कॾहिं बि माफ़ कोन कंदो ऐं सोडल जो असांखे लाश मिले। ख़ैर घुर मालिक साईं सोडल जे सिर ॾांहुं ख़ैर कंदो। असांजे ख़ैर घुरण सां सोडल जे सिर मथां मुसीबत कोन टरंदी। उन करे मुराद सां हाणे छिके ॻाल्हाइणो पवंदो। मुराद खे असांजी ॻाल्हि मञणी पवंदी, उनखे मजबूर कयो। हिकु तरफ़ अली खान मौत जे मुंहं में आहे ऐं होॾां वरी सोडल खां गुलपरी बि आज़ादु कराए ख़बर नाहे किथे क़ैद कई अथनि। इहो सॼो ॾोह मुराद सोडल ते ॾिनी वेठो आहे। रज़न वारनि सां दुश्मनी हले पई, उनजो भाउ बि मारिजी वियो आहे त मुराद जे करे। जेकॾहिं मुराद असांखे पंहिंजो सम्झे हा ऐं मिठण खे मुंहुं हवाले करे हा त मां उनजी हिफ़ाज़त करे पियो सघां, पर मुराद असां ते कॾहिं बि भरोसो नाहे कयो। उल्टो ॾोह बि असांजे मथां ॾियूं बीठो आहे। इन करे मुराद असां हाणे ठके ठुके ॻाल्हाइणो पवंदो। भली खाइण पीअण खां हलिया वञूं त हलिया वञूं। मुराद सां छिके ॻाल्हाइजांइ ऐं उनजे मथां का रिआयत न कजांइ। तूं दिलजाए कर हनीफ़ा, हाणे मां मुराद सां छिके ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं उहो सोडल खे माफ़ करे थो त ठीकु आहे, न त उन सां खाइण पीअण ई ख़तमु करे छॾींदासीं। खुदा का दुआ को त राति छोरी वापसि अची वञे। जेकर रात छोरी वापसि न आई न, रात तुंहिंजी क़बर मां हिन घर में ठाहींदुसि। आदा मूं जुमे जो पीछो कयो, हुन वञी शानवाज़ खान वारनि जे ॻोठ में पनाह वरिती ऐं मां वापसि मोटी आयुसि। जुमो 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 इहो कमीणो वञी इधर बिरबिल को आहे। आदा जेसीं ताईं असांखे जुमो हथ नथो अचे तेसीं ताईं असांखे सौट जी ख़बर न पवंदी। कारा तूं वञ ककर खे चओ त गाॾी तयारु करे, असां शाहनवाज़ ख़ान जे ॻोठ निकिरी था वञूं। जेकॾहिं जुमो हुते हूंदो त शाहनवाज़ ख़ान जुमे खे असांजे हवाले ज़रूरु कंदो ऐं तोखे इन घर में रहणो आहे। ॿुधाए तूं कंहिंखे वठी आयो? हिनखे महिमान सम्झंदा, हीअ ॾुखनि जी मारियल आहे, हिनखे असांजे साथ जी ज़रूरत आहे। केरु आई छोकिरी? तोसां कहिड़ो मसइलो आहे? मां मलूक जी धीउ आहियां। ककर मुंहिंजो भाउ आहे ऐं रज़न मुंहिंजो सोट आहे। छा तूं उन्ही घराने सां तालुक़ रखी थी? जी। कादन राज़न वारा वॾा ख़तरनाक माण्हू आहिनि, तोखे ख़बर आहे न? अदा तूं कादन जे कहर खां वाक़ुफ़ु न आहीं? जे तव्हां मूंखे पनाह नथा ॾेई सघो त पोइ मूंखे मंसूर ख़ान ताईं पहुचाए अचो। मंसूर ख़ान गिरफ़्तार थी चुको आहे ऐं हुनजे मथां चइनि खूननि जो इल्ज़ाम आहे ऐं उहो आज़ादु थियण वारो न आहे। जे तव्हांखे ख़ौफ़ आहे त मां कंहिं ॿिए तरफ़ निकिरी वेंदसि। असां कंहिंखां बि डिॼूं कोन था, तूं हिते रही सघीं थी। मुंहिंजे भाउ कादन हा मई आहे त पोइ तूं हिते रही सघीं थी। कादन मां उतां अची हलंदुसि, तूं बि पोइ मुंहिंजे पोयां अचु। हीअ ॾियो। सोट जे गतियुनि जे करे ककर वारे नतीअ खे बि पंहिंजे क़ैद में रखी छॾियो आहे। होॾां अली खान बि उन्हनि जी क़ैद में आहे। उनजे करे असां उन्हनि जे अॻियां ॾाढा कमज़ोर ऐं मजबूर थी पिया आहियूं। छा इहो मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल नथो थी सघे? जेकॾहिं इहो मिठण मारियो न वञे हा ऐं मंसूर उनखे असां खां छॾाइण जी ग़लती न करे हा न, त मां रज़न वारनि सां ॻाल्हियूं करे उन मसइले खे हल करे सघां पियो। हाणे रज़न जो भाउ मौला उहो ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदो। अदा सूबेदार जो वास्तो कढो, उन्हनि मथां पुलिस जो छापो था हणायूं। सूबेदार शाहनवाज़ ख़ान जो ख़ासि माण्हू आहे, उहो असांजे करे शाहनवाज़ ख़ान सां कोन फिटाईंदो। अली खान खे छॾाइण लाइ तव्हांखे का न का वाट त ॻोल्हणी पवंदी। रात जो उन्हनि जे ॻोठ में था दाख़िल थियूं, पोइ खटखटाए छा? पीरल इन कदम खणण सां वॾी खून रेज़ी थींदी, तंहिं करे असां ईअं कॾहिं बि कोन कंदासीं। अदा अदे अली खान खे छॾाइण जी ॿी का बि वाट नाहे रही। कुझु न कुझु त करे वठंदुसि। माठ करे वेहण वारो मां बि न आहियां। का न का वाट ॻोल्हे वठंदुसि। तूं छा थी सम्झी त रज़न वारा मोटी ईंदा ऐं तोखे बख़्श करे छॾींदा? संभाले ते पंहिंजी शोरी नथी सघे, इहो इंसाम बि मूं ते थी हाणे। जॾहिं मूं तोखे रोकियो
त मुंहिंजी छोरीअ खे तव्हां ज़बरदस्ती वठी वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मूंखां पहिरियों तुंहिंजी छोकिरी तयार थी दर ते बीठी हुई। इहा सलाह का ॿिन्हिनि माउ धीअरुनि जी हुई। असां पाण में कहिड़ी सलाह कई? हाँ ॿुधायो न मूंखे, ॿुधा। मूंखे फासाइण जी सलाह ऐं मूंखे माराइण जी सलाह। अचे राज़न उनखे मां सभु सच सच ॿुधाईंदमि। अजायो मूं ते कूड़ो हणण जो को बि फ़ाइदो न आहे। राज़न तोखे हाणे ज़िंदा कोन छॾींदो, तूं त मरंदीअ ई मरंदीअ। जेकॾहिं मां हुअसि न त तोखे बि पाण सां गॾु वठी वेंदसि। मूं पंहिंजी ज़िंदगी सहाए छॾी आहे, तूं वञी पंहिंजो ख़ैरु घुर। मूंसां अलाह भलाई कंदो। तव्हां माउ धीअनि जी सलाह सां मां फासण वारी कोन आहियां। उते तुंहिंजी छोकिरी मरंदी और हिते तूं मरंदी आहे। ये निभागी पंहिंजी सिर बचाइण लाइ सभु कूड़े मुंहुं मथां ॻाल्हाए छॾी। माण्हू खिलाए छॾिया आहिनि तो असां मथां चाचा, माण्हू खिलाए छॾिया आहिनि। अरे छोरा मां वरी कहिड़ा तव्हां ते माण्हू खिलाया आहिनि, माण्हू खिलाए छॾिया थी। चाचा तोखां घर जूं रनूं बि नथियूं संभालजनि। घर में डंडो रखी वेह आहे, असांखे ई ॾींहं बि नंढ थियणा पवंदा। मां त पंहिंजे घर जूं रनूं संभाली वेठो हुयुसि। इहो सॼो कमु राधन जी माई जो आहे। भॼाई त घर में मोटी आई आहे, उनखे वापसि केरु आणींदो? मूं वारी छोरी जो बि मथो इन ख़राबु कयो आहे। हणो इन रन खे का बंदूक वात वारी। भॼाई त मरंदी मरंदी, पर उन सां गॾु अदा तोखे बि कोन छॾींदो। मूंखे बंदूक छो हणंदो? अदा चए पियो त खून जे केस खां बचण लाइ भॼाई सां गॾु हिनखे बि कारो करे मारींदासीं। अकुल कर छोरा, अकुल कर। मूं मथां इहो अजायो इल्ज़ाम न हण। इहो मज़ाक न सम्झे चाचा, तोखे राति पूरो कयो वेंदो। छोरनि जी नियत ख़राबु आहे, इहे मुंहिंजो सिर खणंदा। मलुक जेसि ताईं माहौल थधो थिए निकिरी जान छॾा। मुराद सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां अञा सोडल खे केतिरी सज़ा ॾींदो? चाचा मूं त अञा ताईं सोडल खे हुनजे ग़लतियुनि जी का बि सज़ा कोन्हे ॾिनी। सोडल तुंहिंजे ख़ौफ़ खां घर छॾे दरबदरी वारी ज़िंदगी थो गुज़ारे, उनखां वधीक अञा ॿी कहिड़ी सज़ा हुजे? अजायो दरबदरी जूं ठोकरूं खाईंदो थो वठे। तुंहिंजे ख़ौफ़ खां सोडल घर बि नथो अचे। तव्हां हुनजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदव ऐं सिधी बंदूक हणंदव उनखे। तूं हलिया आहियो न चाचा, मां हुनखे कोन मारींदुसि। हुन जूं समूरियूं ग़लतियूं मूं तव्हांजे करे दरगुज़र करे छॾियूं। जेकॾहिं तव्हां सोडल खे माफ़ करे छॾियो त पोइ चाचा मां सोडल खे सॼी उमिरि माफ़ करे नथो सघां। बहरहाल मां हुन सां सभु रिश्ता नाता ख़तमु करे छॾिया आहिनि। बाक़ी मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां त मां सोडल खे मारींदुसि कोन, भली तव्हां हुनखे पंहिंजे घर में आणे सघो था। पोइ इहा माफ़ी त कोन थी मुराद? चाचा उनखे ज़िंदगीअ जी अमान ॾिनी आहे, इन खां वधीक ॿी कहिड़ी माफ़ी थींदी आहे? पर पुट बसि चाचा, तव्हां वधीक सफ़ाइयूं पेश न कयो। मूं हुनखे माफ़ कयो, तव्हां भली हुनखे घर वठी अचो। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे ॿिए हथां को नुक़सानु पहुचे त हुनजी किला मूंखे न ॾिजे। छोकिरी तूं मूंखे ॿुधाए, हितां कूट निकिती हूंदी ऐं तोसां सलाह ज़रूरु कई हूंदई। मूंखे का बि ख़बर नाहे। तूं बि घर में हुई, को अंधी ॿोड़ी त न आई। ईअं जो डंडो हणंदो त हिते मथो ॿात हूंदो। वाह, हीअ वीचारी राति ॾींहं कमरे में बंदि हूंदी आहे। अलाए कीअं ककर अॼु हिन ते रहम कयो आहे जो कमरे खां ॿाहिरि निकिती आहे। ककर हिन ते रहम न आहे कयो, हिनखे आज़ादु इन करे छॾियो अथई त जीअं हीअ भॼे तिन खे बंदूक खणी घटी में पूरो कजे। मां हितां भॼंदसि कान, बाक़ी मुंहिंजा भाइर ईंदा मूंखे हितां वठी वेंदा। तूं ख़ुशि थी आई त अॻे वांगुरु मुराद वारा तोखे वठी वेंदा। इहो दिलि मां ख़्यालु कढी छॾ। हिन चकर मुराद ॻोठ आयो न त ईअं मोयो ॾिसंदी मोयो। तूं हिन न्याणी सां बि वात न हण, वञी वञी पंहिंजो कमु कर। गोरी मुंहिंजी ड्यूटी घर में आहे। ककर चयो आहे त दर ते डंडो छॾे वे, जेको ॿाहिरि निकिरे ठप मारीसि। घर जी औरतुनि जे मथनि फाइण खां सवाइ ॿियो कहिड़ो तव्हांखे कमु आहे? जहिड़ा तव्हांजा अफ़ाल आहिनि मथा त तव्हांजा फाटंदा न। पंहिंजा पेर कोन थो ॾिसी, बाक़ी सॼो ॾोहो असांजो आहे। मोह शिरड़ी राति तुंहिंजो पिलो थींदो, तोखे जेतिरो हथु हणो आहे हणी वठ।
सिर्फ़ु इहो ॿुधाए त छोकिरी खे आण वक़्तु तोखे कंहिं हिते ॾिठो त कोन अदा जेको हिन सां गॾु हो उन खां सवाइ ॿिए कंहिं न ॾिठो। तोसां गॾु केरु हुयो छोकिरी? मूंसां गॾु जुमो हुयो। छा उहो तुंहिंजे भाउ जी मार खणी वेंदो या हिकिड़े धक में सभु सचूं कंदो? पर अदा हिन पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ चरिया मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, असांखे उहो बंदोबस्तु करिणो पवंदो। अदा जे आया त मुंहुं ॾेई वठंदासीं, बाक़ी कुंज खे पनाह ॾिनी आहे त उनजी हिफ़ाज़त बि कबी। मां इहो नथो चवां त हिनजी हिफ़ाज़त न कंदासूं, पर उहो बंदोबस्तु त करे छॾियूं न। कादन राज़नि वारा मामूली माण्हू न आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि खे ख़बर पई न पूरे बंदोबस्तु सां ईंदा। मुंहिंजो तव्हां मथां को बि ज़ोर न आहे। जे तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त नथा करे सघो त मूंखे हींअर ई वञणु ॾियो। कादन दुश्मन लाइ कर आहे कर, तूं को बि ख़ौफ़ न कर। हा भेण, तुंहिंजी हिफ़ाज़त करण असांजो आहे पूरो ज़िम्मेवार, ऐं मां तुंहिंजो बंदोबस्तु कयो। राजन जुमे जी का ख़बर नथी पए। मूं घणनि माण्हुनि खां पुछा कई आहे, ॾस मिलियो त ही मंसूर ख़ान जे ॻोठ निकिरी वियो आहे। वरी बि पकी जांच कजां मोलू त आख़िरी इहो जुमो काॾे वियो। तव्हां मंसूर जे ॻोठ ते वञो, मां हिते जांच कयां थो। जेकॾहिं जुमो हिते मूंखे किथे बि आहे न, मां तव्हांखे फ़ोन करे ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे मोलू, ॿियो कमु हुजे त ॿुधायो। ॿियो को बि कमु कोन्हे मोलू, बसि इहा कोशिशि कजां। हाज़िर हाज़िर कंदो रहंदुसि। सोट जेकॾहिं जुमो उन तरफ़ वियो आहे न त जुमे खे हू कॾहिं बि कोन छॾींदा। इहा त मूंखे बि ख़बर आहे सोट त जुमे खे हू असांजे हवाले कोन कंदा, हू सिर्फ़ु असांजी बदनामी चाहिनि था। सोट किथे अदी बि मंसूर ख़ान जे घर त न वई आहे? इहा बि जांच कराईंदा, पोइ उन तरफ़ निकिरी हलूं, सुबुह जो हलंदासीं। हाणे घणी देरि थी वई आहे, मूंखे त राति जो आराम ई कोन ईंदो। तव्हां वरी देरि जी ॻाल्हि था कयो। आराम त मूंखे बि कोन ईंदो, पर सौट पाण खे सब्र खां कमु वठिणो पवंदो। अचु मूंसां। जेकॾहिं सोढ लॻे तव्हां घर आहियो ऐं मुराद गंद करे त पोइ? मुराद वाइदो कयो आहे, हू हाणे कॾहिं बि गंद कोन कंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ फ़ोन करे सोढल खे ॿुधाई छो नथो? जेको सोढल जो नंबर मूं वटि आहे न, उहो बंदि पियो मिले। त पोइ हो तोखे कीअं हथु ईंदो? सोढल हिते ई आहे, उनखे असां ॻोल्हे वठंदासीं। थी सघे थो त हू राति घर बि अची वञे। ख़ुदा करे ईअं ई थिए, पर मूंखे नथो लॻे त हू हाणे घर जो रुख़ कंदो। ख़ुदा कंदो त अची वेंदो, जेकॾहिं न आयो न त सुभाणे मां सोढल जी जांच लाइ निकिरी वेंदुसि। तूं परेशान न थी, जेकॾहिं सोढल न मिलियो न त हुनजे दोस्त खे नियापो ॾिनी वेंदुसि। ख़ुदा कंदो त सुभाणे सोढल खे हथु करे ईंदुसि। सुभाणे कीअं बि करे ॻोल्हे सोढल खे घर वठी अचिजांइ। हू दुश्मननि में घेरियल आहे। अलाह साईं हुन ॾांहुं ख़ैरु करे, किथे को हुनखे नुक़सानु न पहुचे। सोढल ॿार न आहे यानी पाण दुश्मननि खे अखि में रखियो थो अचे। जेको माण्हू हितां जूं सभु दुश्मनियूं ख़तमु कराए पियो, उहो भला कीअं दुश्मनी जी बाहि भड़काई? यकीन कयो त मंसूर ख़ान खे इन्हनि खूननि में फासायो वियो आहे। पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि छो नथी सम्झ अचे? हाणे मुंहिंजे सम्झण या न सम्झण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। पुलिस मंसूर ख़ान खे जाइ वारदात तां गिरफ़्तार कयो आहे। हक़ीक़त कुझु अञा बि ॿी आहे। इहो सिर्फ़ु अखियुनि जो धोखो हो। उन राति मंसूर बाबा असांखे साइड ते बीहारियो हुयो। असां हाशिम ऐं शफ़ीक खे मिठण मथां गोलियूं हलाईंदे ॾिठोसीं। असांजी जवाबी फायरिंग में शफ़ीक थॾे ते मारिजी वियो ऐं उतां हाशिम भॼी निकिरण में कामयाबु थी वियो। इहो समूरो खेल मीर शाहनवाज़ जो रचायल हो, बाबा मंसूर ख़ान खे फासाइण जे लाइ। जेकॾहिं खेल मीर शाहनवाज़ ख़ान जो रचायल हुयो त ॾिठड़ो ते कीअं पहुतो? इहा हक़ीक़त आहे त बाबा मंसूर ख़ान मुराद जी क़ैद मां आज़ादु कराए मिठण खे पाण वटि रखणु पियो चाहे। ऐं असां त ॿुधो आहे त मुराद असांजे भाउ खे मंसूर ख़ान जे हवाले कयो ऐं मंसूर ख़ान उन्ही पंहिंजे हथनि सां उनखे पूरो कयो। रज़न तूं ॿार न आहीं, तूं सभु कुझु सम्झी थो। इहा हिकु सोचियल सम्झल साज़िश हुई। जंहिं राति मिठण जो खून असां वटि थिए थो त उन राति मुराद जा बि 2 माण्हू मारिजनि था ऐं हिकु माण्हू मीर शाहनवाज़ जो बि मारियो थो वञे ऐं उन टाइम ते वरी पुलिस बि पहुची थी वञे। तव्हां इन ॻाल्हि खे अञा नथा सम्झो, ॿार त न आहियो। त इतफ़ाक़ी हादसो या का सोचियल सम्झल साज़िश हुई। जेकॾहिं बाबा मंसूर जे लाइ पंहिंजे दिलि मां नफ़रत कढी सोचींदो न त असल हक़ीक़त कुझु ॿी थींदी। रज़न यकीन कर इहा हिकु साज़िश हुई। त पोइ इहा साज़िश बि मंसूर ख़ान जी हूंदी? जेकॾहिं मंसूर ख़ान इहा साज़िश करे हा न त इन्हनि खूननि में बि गिरफ़्तार न थिए हा।
ये समूरा इल्ज़ाम मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां लॻंदा। तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हां साम्हूं छा था चाहियो? असीं चाहियूं था त तव्हां हक़ीक़त खे सम्झो। असां हक़ीक़त खे सम्झी बि वठूं न, पोइ बि मंसूर ख़ान असांजो दुश्मन आहे। असां केस तां हथ कॾहिं बि कोन खणंदासीं। इहो असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे। हैदर, ॿुधो ई न त सौट छा चयो? असांजो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे। रज़न, हींअर असीं वञूं था, पर मां तव्हांखे हथ जोड़े अर्ज़ु कंदुसि त हिकु दफ़ो वरी बि सोचो। मंसूर ख़ान जहिड़ा माण्हू सजन में ॼमंदा आहिनि। उहो असांजो हीरो आहे। जेकॾहिं तव्हांजे करे हुनखे फाही अची वई न त तव्हां क़ौम जा मुजरिम आहियो। हीअ क़ौम तव्हांखे कॾहिं बि बख़्शे न कंदो। छोटा हिननि खां जुमे जो त पुछी हा। हाणे हू पंहिंजे कम जे लाइ आया हुआ। सुभाणे असां उन वटि वेंदासीं, पोइ वञी हिननि जी सचाई जी ख़बर पवंदी त केतिरा सच आहिनि। मुराद वारनि हर ॻाल्हि छॾे ॾिनी आहे। हाणे हू तोखे पोइ बि इथां सोन पहुंचंदा। पर बाबा, छा सौट मुराद जे मथां भरोसो करे सघिजे थो? हा पुट, मुराद भरोसो ॾिनो आहे। सौट एतिरो जल्दी कावड़ कीअं छॾे ॾिनी? मूंखे त इहा ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। उन कावड़ न आहे छॾी। ईअं सम्झ त मुराद असां सां खाइण पीअण ऐं ॻाल्हाइण बि छॾे ॾिनो आहे। अॼु खां पोइ हू असांजे रस्ते ते न ईंदा ऐं असांखे वरी उन्हनि जे गसनि ते ई न आहे बीहणो। इन जो मतिलबु त सौट मुराद जो क्रोध अञा बि असांजे मथां ख़तमु न आहे थियो। पुट, अॻिते हली इहा कावड़ बि ख़तमु थी वेंदी। अमा जेकॾहिं सौट अली ख़ान आज़ाद थी वापसि घर मोटी आयो ऐं सौट गुलपरी खे बि असां दुश्मन जे चंबे मां छॾाए वापसि वठी आयासीं, त पोइ असां ई सौट वारा हिकु थी सघूं था। पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता सौट अली ख़ान मरी वियो न, त पोइ सौट ई असांजे विच में या नफ़रत तां ज़िंदगी रहती। पुट, हिकु तरफ़ जो हाणे तुंहिंजो खुटको ख़तमु थी वियो आहे। हाणे तूं गुलपरी अली ख़ान खे आज़ादु करण लाइ सोचे सघें थो। जेकॾहिं मुराद वारा साथ नथा ॾियनि त ख़ैरु आहे पुट। मां त तोसां दुख सुख में गॾु आहियां। न बाबा, वॾनि खे तकलीफ़ पवण ॾिठे। सौट अली ख़ान खे छॾाइण जे लाइ मां पाण हुउसि। हाशिम बाबा, मां पंहिंजनि ॿिनि हमराहनि खे बि झले छॾियो आहे। ऐं हा, हाणे तूं बि अहिड़ी का ग़लती न कजां जंहिंसां मुराद ऐं रज़न वारनि जो शक फिरी असांखे अचे। बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम हूंदो आहे मां उन ते अमल कंदो आहियां। तव्हांजे हुकुम खां सवाइ मां को बि क़दम न खणंदो जेको नुक़सानु तव्हांखे पहुचे। बाबा, इहे जेके मंसूर ख़ान जा शीदा इहे छोरा छोरा घुमंदा था वठनि, इहे रुगो इन कोशिश में हूंदा त कंहिं बि तरीक़े सां को सबूत पेश करे उन जी जान छॾाइजे। पर जेसि ताईं इन मंसूर ख़ान खे सज़ा नथी लॻे, असांखे त मुल्क खां कमु वठिणो पवंदो। बाबा साईं, कॾहिं त मंसूर ख़ान खे कोर्ट में पेश कनि? सवारे मंसूर ख़ान खे कोर्ट में पेश कयो वेंदो। बाबा साईं, 4 खून थियल आहिनि। मंसूर खे त फाई पकी आहे। मिठा ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जेल खूननि मां अगरि हिकु खून जो बि इल्ज़ाम के ॿिए जे मथां लॻो त पूरो केस ई जुड़ी वेंदो। बाबा साईं, मुंहिंजे तरफ़ां का बि ग़लती न कई वेंदी। बाक़ी ॿियनि उमिरनि खे पाण सम्झाए छॾो। रज़न वारे जो ख़ैरु आहे बाबा। बाक़ी इन मुराद वारनि खां कुझु पासीरो रहिजो त तव्हांजे लाइ को मसइलो पैदा न करे वेठा। बाबा साईं, मां ॿिनी थोरनि खां पासीरो आहियां। कुझु वक़्त लाइ पासीरो रहणो ई पवंदो हाशिम, न त ठहियल रांदि बि किथे गिची न पइजी वञे। अमा साईं, रज़न वारनि खे मञाइण ॾाढो ॾुखियो आहे। उहे असांजी हिकु बि नथा ॿुधनि। रज़न सां मूंखे ई मिलणो पवंदो। हू तव्हांजी का बि ॻाल्हि न ॿुधंदो। अमा साईं, मुराद वारनि में पोइ बि इंसानियत आहे। घटि में घटि माण्हू जी ॻाल्हि त ॿुधनि था। पर रज़न वारा वॾा ज़ालिम आहिनि। उहा कंहिंजी ॻाल्हि ई नथा ॿुधनि। पोइ तव्हां हुननि खे कीअं मञाईंदो? हैदर, मुंहिंजे पुट जी ज़िंदगी जो सुवाल आहे। जेकॾहिं मूंखे उन तरफ़ हिकु चक्कर छा 100 चक्कर बि वञिणो पियो न, त मां वेंदसि। अमा साईं, ख़ुदा करे को तव्हां रज़न वारनि खे राज़ी कयो। सुभाणे मंसूर खे कोर्ट में पेश कंदा। तव्हां कीअं बि करे उते वञिजो।
अमा साईं मूं तमामु सुठो वकील कयो आहे। हुन वकील जो चवणु आहे त 4 खूननि मां हिकिड़ो खून कूड़ो साबित करणो पवंदो। बाक़ी केस कूड़ा करण में देरि न लॻंदी। जेकॾहिं रहज़न वारा केस मथां हथ नथा खणनि त पोइ मुराद मथां ज़ोर वधाईंदासीं। जेके मुराद जा माण्हू मरिया आहिनि उन्हनि खे असां ग़लति साबित कंदासीं। इंशाअल्लाह अमा साईं बाबा सभिनी इल्ज़ामनि मां आज़ादु थी जल्दी वापसि ईंदो। इंशाअल्लाह। अदा मूंखे इहो ॿुधायो त हीउ हिते अञा केतिरा ॾींहं रहंदो? अदी जुमो असांजो महिमान आहे, हिनजी कुझु ॾींहं इज़त कर। हेड़ा अची छेगरा जी घर में विहारींदो न त तव्हांजी बि इज़त न थींदी। अदी तू जुमे के मामूली माण्हू न सम्झ। जुमो वॾो लखपति ते लखपति ॾिसण में छेगरो ऐं लूसी लॻंदो आहे। कीअं जुमा आई न तू करोड़पति? सॼी उमिरि कमायो आहे, कहिड़ो मां ख़र्च कंदुसि, गॾु करे त रखियो अथमि। सम्झां थो त असांखे जुमे 3 लाख ॿुधाया आहिनि, पर हिन वटि अञा बि घणा पैसा हूंदा। पोइ बि 5-6 लाख पक्का हूंदा। ॻणिया कोन अथमि, एतिरा थी वेंदा, पर मूंखे ख़ौफ़ आहे त किथे रहज़न वारा न खणी वञनि। न राज़न वारा कोन खणंदा, अॼु राति ई असां हली खणी ईंदासीं। अदा उते खतरो आहे, जेकॾहिं न राति जो वेंदा न त बंदूक खणी रहज़न वारा तव्हांखे उते ई पूरो करे छॾींदा। 5 लाख लाइ जुमो मरी पियो न त ख़ैर आहे। न खुद न, मां कोन ईंदुसि। मौत जे ख़ौफ़ खां 5 लाख छॾे मां हिते अची त पहुतो आहियां। तूं घबरा न जुमा, उते असां वेंदासीं। तूं रुगो असांखे पैसनि जो पको ॾस ॾे। मिठू उते पैसा पक्का पिया आहिनि, वञी तव्हां वञी खणी अचो। छा चए थी? हराई बदुम या इन घर में खॾ खोटे जहिड़ो दफ़न कया आहीं? छोरी त माई गोरीअ जी भॻी आहे, तूं मूंखे छो थो मारे? उन खे घर मां भॼाइण वारी तूं आई। तूं मां उनखे नाहे भॼायो, माई गोरीअ मूंखे मिंटू कयूं त हिनखे ज़ियारत लाइ वठी वञो। चाची थी चए पई पूंज खे तूं वठी वई आहीं, जॾहिं चाची तोखे रोके बि हुयो। कसम सां गोरी चयो। मां चवां थो कूड़ो कसम न खण। इहा त राति ख़बर पवंदी त तव्हां ॿिन्ही मां ॾोही केरु आहे। पोइ ख़बर पवंदी तव्हां ॿिन्ही मां जेको बि ॾोही निकितो न उन खे माफ़ी न मिलंदी, छो त हिन घर जी इज़त जो सुवालु आहे। मां कसम खणी चवां थो तव्हां ॿिन्ही मां केर बि ॾोही निकितो त उन्ही जो लाश बग़ैर कफन जे दफ़न कयो वेंदो ऐं लाश पुलिस खे बि हथ न ईंदो, यादि रख। भॼाई पीर सोर पीर, जेकॾहिं ॾोह तुंहिंजो साबित थियो न पोइ ज़िंदा तोखे कोन छॾींदासीं। अम्मा अतीअ खे ॿाहिरि वञण जी तो इजाज़त ॾिनी या कलीमा हुनखे ॾंडा ॾेई वठी वई? कसम सां अबा, मां तुंहिंजी भेण ऐं माई करी मूंखे ॾाढो सम्झायो, पर मुंहिंजी हिकु बि न ॿुधाऊं, कोन मुड़ियो। ऐं इहो सॼो कमु करीमा जो अथई। भली खणी ॾोह करीमा जो हुजे, पर तूं त कूंज जी मां आई न, उन खे तो वञण छो ॾिनो? हाणे पहिरीं गोली लौंदड़ी में तोखे हणंदुसि। इहे त बाबा बंदूक ई तोखे हणिजे। तोखे जो मां चई हुअमि त हिते घर में हुजी जा, काॾे वई रण? मूं त सोचियो पुट हीरा ने वेठी आहे, छोरी जो ख़्यालु कंदी। इहो बि सुठो थियो, दादीअ सां गॾु मुआरी ज़ाल न वई ऐं उन खां पहिरियां तोखे बंदूक हणा। मां ईअं घर मां भॼी कान निकिरंदसि, छो जो मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजा भाइर मूंखे वठणु ज़रूरु ईंदा। हिन चकर ईंदा, ज़रूरु ईंदा, पर उन्हनि जा लाच हितां वेंदा, लाच। उहा त मुंहिंजे भाउ जे अचण खां पोइ ख़बर पवंदी। इन चकर मुराद घर आयो न त छोकिरनि बतूकूं भरे रखियूं आहिनि, ईअं फिफिट फरकाए विझंदा थियो। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।